अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। चेयरमैन तहरीक इंसाफ इमरान खान एहतजाज ते शेलिंग जे मामले ते सुप्रीम कोर्ट में पटिशन दायर करण जो ऐलान करे छॾियो। हुकूमत खे 6 ॾींहनि बैदि पूरी तयारीअ सां इस्लामाबाद अचण जो पैगाम ॾेई छॾियो। हुन चयो त सुप्रीम कोर्ट वाज़े तौर ॿुधाए त पुरअमन एहतजाज पाकिस्तानी शहरियुनि जो हक़ आहे या न। इदारा तमाशो ॾिसी रहिया आहिनि। मुल्क तबाहीअ जे तरफ़ वञी रहियो आहे। मुल्क बचाइण जो ठीको सिर्फ़ु असां नाहे वरितो, इदारनि जी ज़िम्मेवारी आहे त मुल्क खे बचाइनि। इलेक्शन जी तारीख़ घुरी रहिया आहिनि त लिखी वठनि। इलेक्शन जी तारीख़ अगस्त 2023। वज़ीर इत्तलात मरियम औरंगज़ेब जो चेयरमैन PTI इमरान खान खे जवाब। हुन चयो त तव्हां सुप्रीम कोर्ट खे धमकाइण जी कोशिश करे रहिया आहियो। न केरु तव्हांजी धमकीअ में ईंदो, न का कारगंद ॿुधंदो। तव्हां 100 साल कूड़ ॻाल्हायो। पाकिस्तान जो अवाम तव्हां सां गॾु नाहे। मुस्लिम लीग नून बहावलपुर में मैदान सजाए वरितो। स्टेडियम में जलसे जूं तयारियूं जारी। जलसे खे मुस्लिम लीग जे नायब सदर मरियम नवाज़ ऐं वज़ीर आला पंजाब हमज़ा शहबाज़ ख़िताब कंदो। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद सां इम्तिहानी तौर मुंसलिक डिग्री कॉलेज में हलंदड़ BA BSc जे इम्तिहाननि में कुझु ॾींहं अॻु मुस्लिम हिस्ट्रीअ जे पेपर में आयल सवालनि ते उथारियल कुझु एतिराज़नि जी रोशनीअ में शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद जी इंतिज़ामिया ऐं शिया उलमा काउंसिल मजलिस वहदत मुस्लिमीन इमामिया स्टूडेंट्स ऑर्गेनाइज़ेशन ऐं जाफ़रिया स्टूडेंट ऑर्गेनाइज़ेशन विच में ॻाल्हियूं थी गुज़रियूं। हुन ॻाल्हियुनि में धुरनि जा सभु ख़दशा दूर कया विया ऐं मुतफ़िक़ तौर ते उहो फ़ैसिलो कयो वियो त आईंदा सिलेबस ते नज़रसानी करे पेपर कया वेंदा। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।